अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भली कार रिपोर्ट कंदा हलूं। मिशन वडी खां जिते आज़ाद राजूनी ताज जे सरबराह मुख्तार अहमद लिगारी जी कोशिशुनि सां ज़िले इंतज़ामिया पारां मिशन वडी में मेडिकल फ्री कैंप लगाई वई। नाज़रीन रिपोर्ट कंदा हलूं मिशन वडी खां जिते आज़ाद राजूनी ताज जे सरबराह मुख्तार अहमद लिगारी जी कोशिशुनि सां मिशन वडी में मेडिकल फ्री कैंप लगाई वई, जंहिंमें सीनियर डॉक्टर्स पारां मुख़्तलिफ़ मरीज़नि जो मुआइनो कयो वियो। शुगर ऐं कोविड-19 जा पिणु टेस्ट कया विया। ॿिए पासे वार्ड नंबर 2 जो काउंसलर अब्दुल ख़ालिक शेख जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया असां सां वधीक ताउन करे जीअं हिकु वॾी मेडिकल कैंप लॻाए बरसाति मुतासिर थियल माण्हुनि जा इंज घटाए सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।